अॼु असां पंहिंजे अल्लाह खे विसारे छॾियो आहे। असांखे दोस्त यादि हूंदो, दोस्त खे यादि रखंदासीं, पंहिंजे पाड़ेसी खे यादि रखंदासीं, ॿियनि केतिरनि खे असां अज़ीज़ दोस्त रखंदासीं, लेकिन असां भुलायो था। कंहिंखे भुलायो आहे? अल्लाह खे। अल्लाह खे यादि न कयोसीं। जंहिं असांखे बणायो असां उनखे विसारे छॾियो। त अल्लाह खे इन जो गुस्सो न ईंदो त हीअ नमाज़ छॾियो, गुस्सो ईंदो पर एतिरो न। अल्लाह खे सभ खां वधीक कावड़ इन ते ईंदी आहे त हिनखे मूं बणायो, मां पंहिंजे हथनि सां हिनखे बणायो, मूंखे न भुलाए छॾियो। पूरी दुनिया ॾिसो रिज़्क़ जे पोयां आहे, लेकिन रज़ा खे ॻाल्हाए नथा। मुंहिंजे ख़्याल सां सम्झ में नथी अचे ॻाल्हि। पूरी दुनिया रिज़्क़ जे पोयां आहे, माल जे पोयां आहे, लेकिन हो रज़ा खे भुलाए छॾियो अथई। रज़ा जेको रिज़्क़ ॾिनो असां उनखे भुलाए छॾियो, बाक़ी रिज़्क़ जे पोयां लॻा पियूं असां अल्लाह खे विसारे छॾियो। त असांखे आख़िर में कमु केरु ईंदो? ॻाल्हाए नथा। केरु ईंदो कमु? अल्लाह कमु ईंदो। बसि हिते अल्लाह खे राज़ी न कंदासीं, क़यामत ॾींहुं असांखे अल्लाह जे अर्श जो छा न मिलंदो। असां हिते इन जे लाइ थोरा ई आया आहियूं त असां पैसा कमायूं, असां शादी कयूं। असां शादी इहे बि कंहिं बि तरीक़े सां थींदियूं, कमाइबो बि शरीयत जे मुताबिक़, शादी शरीयत जे मुताबिक़ बि, जेके बि दुनिया मां शरीयत जे मुताबिक़ कबा, लेकिन उन सां गॾोगॾु अल्लाह खे राज़ी करणो। जेकॾहिं तव्हां अल्लाह खे राज़ी न कंदो त पोइ गुमराह थींदासीं। असां हर वक़्तु दुआ इहा घुरां कि अल्लाह असांखे हिदायत जो रस्तो ॾे, असांखे गुमराही खां बचा।